जी दोस्तों, जी पान इन वक्त नसीराबाद में मौजूद आयो ही ॾिसो पिया नवा बटालू नसीराबाद में 50 रुपया किलो इो ही बटालू वारा में 100 रुपया किलो। ही जुल्म है ना ता पान समझ पिया सॾ था पिया कन। ही ॾिसो ही वरी ॿियो रेड़ी वारो आहे उहो धार थो पियो जेको आहे सॾ करे। वारा में 100 ते किलो आहिनि हिते 50 ते। अदा तूं घणे थो हलाई? 50। वाह 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 वाह। अदा हे ॾिसो था वारा में 100 ते जेके बटालू किलो ऐं हिते घणे किलो आहिनि? 50 रुपया किलो 10 रुपया ही वारा जा दोस्त असांखे मिली विया। ॾिसो ज़ुल्म आहे या न आहे? वारा असांजा जेके वापारी वारा वारा चवंदा त बाबा असां शहर वासियुनि सां सचा ही ज़ुल्म आहे ज्यादती आहे न आहे? वारा जा जेके वापारी पंहिंजा हथरादू रोट रोके करे असां गरीबनि जो रत था पियनि। तव्हां हिते ख़रीदारी करण आया हो? असां बि ख़रीदारी करण वारा छॾे हिते पहुता आहियूं। ही ज़ुल्म आहे ॾिसो पिया। गुज़ारिश था कयूं त रेट ते कंट्रोल कयो वञे। कंट्रोल केरु कंदो? एसी पंहिंजो बोझ मुतासिर जो सामान ही खाई वियो, बाक़ी केरु कंदो? अदा घणे आहे उर्बो? हाँ 10 रुपया। वाह वाह। ही ॾिसो